ओम शांति। अजी मुलिया तथ्य बजा तेज मीठा मीठा बात रचवंता मीठे मीठे बार ताकि देह सहित नस्ली पुरानी दुनिया जो त्याग करणो शुद्धि ताकि गाइड द्वारा सच्चो रास्तो मिलेगा। प्रश्न ईश्वर प्लान के अनुसार की कर्तव्य में कल्याण समायेगा। उत्तर यह महाविनाश जो कर्तव्य है इनमें सॼी बेहद जी पुरानी दुनिया खत्म थियणी है। हिनमें कल्याण समायेला। मनुष्य समझता है ये ॾाढो वॾो अकल्याण है, लेकिन बाप चवंदा आहिनि मां ये ज्ञान यज्ञ जो रचियो आहे। हिनमें सॼी पुरानी दुनिया जी आहुति करणी आहे, पोइ नई दुनिया ईंदी। गीता। ओम नमः शिवाय। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो। इहा महिमा कंहिंजी कई? गीत में माता पिता अर्थात परम पिता परमात्मा जी महिमा है न। ऊंचते ऊंच भगवान उही ऊंचते ऊंच गॉड फादर है। ईश्वर के फादर चइबो आहे न। कंहिंजो फादर? सॼी मनुष्य सृष्टि जो बाप आहे न। हू आहे बेहद जो बाप। जॾहिं उन्हनि खे बाप चइबो आहे त उहे रचयिता बि थिया न। मनुष्य सृष्टि जा रचयिता आहिनि। वास्तव में सभी मनुष्य मात्र जा ॿ बाप आहिनि। हिकु लौकिक, ॿियो आहे पारलौकिक थियो। आत्माउनि जो बाप। आत्माउनि खे जिस्म ॾियण वारो लौकिक बाप। आत्माऊं त निराकार आहिनि। आत्माउनि जो निवास स्थान निराकारी दुनिया आहे, जंहिंखे ब्रह्मलोक बि चइबो आहे न। हिते सभी आत्माउनि खे शरीर मिलियल आहे पाठ वॼाइण लाइ। ड्रामा जे राज खे बि सुठी रीति सम्झणो आहे। तव्हां ॼाणदा आहियो गॉड फादर जी महिमा सभिनि खां न्यारी आहे न। ॻाईंदा बि आहिनि ओ गॉड फादर। मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे न। इह उल्टो झाड़ आहे न। बीज बाप मथे में आहे। तॾहिं चईंदा आहिनि ओ गॉड फादर त मथे में नज़र वेंदी आहे न। सभी आत्माउनि जो फादर हिकु परम पिता परमात्मा आहे। उन्हनि जी महिमा सभिनि खां ऊंची आहे न, परंतु मनुष्य बिल्कुल न ॼाणदा आहिनि। सभी आत्माउनि जो बाप उहा निराकार बाप, वो साकार बाप प्रजापिता ब्रह्मा आहे न, जंहिंखे आदि देव महावीर एडम बि चइबो आहे। जे द्वारा निराकार परम पिता परमात्मा मनुष्य सृष्टि रचदा आहिनि। फादर खे कॾहिं बेअंत न चइबो आहे। जीअं लौकिक फादर रचना रचदा आहिनि, स्त्री खे एडॉप्ट करे पोइ उन्हनि सां ॿार पैदा कंदा आहिनि त उन्हनि खे फादर चइबो आहे। फादर खे कॾहिं सर्वव्यापी व बेअंत न चईंदासीं। बाप सां ई ॿारनि खे वरितो मिलंदो आहे त निराकार परम पिता परमात्मा आहे सभी आत्माउनि जो बेहद जो बाप। इह सम्झाइणो आहे। गॉड इज वन, फादर इज वन। सभी आत्माऊं पंहिंजे बाबा खे फादर खे भुलिजी वयूं आहिनि। पाण खे बि भुलिजी विया आहिनि त पंहिंजे घर खे बि भुलिजी विया आहिनि। फादर खे भुलजण जे कारण सभी मनुष्य मात्र ऑर्फन जा थी विया आहिनि। फादर खे न ॼाणण जे कारण इष्ट खे यानी रचना खे अथवा भाउ भेणनि खे यादि कंदा रहंदा आहिनि। फादर खे न ॼाणण जे कारण इष्ट खे यानी रचना खे स्वर्ग खे अथवा भाउ भेणनि खे यादि कंदा रहंदा आहिनि। लेकिन स्वर्ग जी स्थापना कीअं कई? असां आत्माऊं कीअं काथां आया आहिनि, असांजो पीउ कहिड़ा, इहे न ॼाणदा आहिनि। फादर खे सभु भुलिजी विया आहिनि, इन करे आपस में लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। निधन जा थी विया आहिनि। वर्ष मिलंदो ई आहे हुन बाप सां। ब्रह्मा विष्णु शंकर बि हुननि जी रचना आहिनि। ब्रह्मा विष्णु शंकर आहिनि सूक्ष्म वतन वासी। सूक्ष्म वतन खां मथे आहे मूल वतन, जाते आत्माऊं जाते परम पिता परमात्मा रहंदा आहिनि। असां आत्माऊं बि हुतां जी रहवासी आहियूं। मूल वतन में असांजो बाबा ऐं सभु आत्माऊं हिकु उल्टे वृक्ष जे रूप में रहंदा आहिनि। त बाबा चवंदा कि आत्मा चईंदी उहो असांजो स्वीट गॉड फादरली होम आहे न। निराकारी दुनिया आहे न। इन्हनि वतननि खे ॼाणणो आहे। टे लोक चईंदा आहिनि न, मूल वतन, सूक्ष्म वतन ऐं पोइ इहे स्थूल वतन। ऊचे ते ऊचो आहे बाप।
करण करावनहार, क्रिएटर, डायरेक्टर, परम पिता परमात्मा आहिनि। पहिरियों ब्रह्मा विष्णु शंकर खे क्रिएट कनि। जॾहिं बाबा ईंदा आहिनि त पहिरियों ब्रह्मा विष्णु ऐं शंकर खे क्रिएट कनि। त हिकु आत्मा में हिकु आत्मा खे पहिरियों स्थापना जो, विनाश जो ऐं पालना जो पाठ वॼाइणो आहे। उहो पाठ हुन आत्मा हिकु ब्रह्मा बाबा खे हिकु ब्रह्मा बाबा जो रूप ई त ॾेखारींदा आहिनि। उन्हनि खे स्थापना जो कार्य ॾेखारींदा आहिनि, विनाश जो कार्य ॾेखारींदा आहिनि, पोइ पालना कीअं करणी आहे इहे ॾेखारींदा आहिनि। त पहिरियों ब्रह्मा विष्णु शंकर खे क्रिएट कंदा आहिनि। पोइ ब्रह्मा द्वारा ब्रह्मा वंशावली ब्रह्मा कुमार कुमारियुनि खे एडॉप्ट कंदा आहिनि। दिलवाड़ा मंदिर में बि आदि देव ॾेखारियो आहे न, हेठि तपस्या था करनि। तव्हांजो ई यादगार बीठो आहे न, जे भारत खे पतित खां पावन ठाहियो, उन्हनि जो यादगार आहे न। असां बि त बाबत जे कार्य में मददगार आहियूं न। सभी सजननि जो साजन हिकु ई आहे। बरोबर मंदिर में जगदम्बा जगत पिता वेठा आहिनि, राजयोग जी तपस्या करनि था। भगवान वाच्य मां ब्रह्मा तन द्वारा वेही तव्हांखे राजयोग सिखलायां थो न। जगदम्बा भी आहे, प्रजापिता ब्रह्मा भी आहे, ब्रह्म कुमार कुमारियूं भी आहिनि, अक्षर कुमारियूं भी, अधर कुमारियूं भी आहिनि। मंदिर वारा खुद न ॼाणदा आहिनि। बाबा मंदिर वारे मंदिर में जो वेठा आहिनि न, त बाबा चवंदा सभु वेठा आहिनि। मंदिर वारा खुद न ॼाणदा आहिनि कि कुमारियूं केरु, अधर कुमारियूं केरु। ज़रूर जगदम्बा जगत पिता जा ॿार हूंदा न। उन्हनि सभिनि खे वेही राजयोग शिव बाप सिखाइनि था। पहिरियों ब्रह्मा खे कीअं रचंदा आहिनि उहो बि ॿुधाईंदा आहिनि। साधारण तन में वानप्रस्थ अवस्था में प्रवेश कंदो आहे न, त इहा आदि देव थियो न। प्रजापिता ब्रह्मा जेके महावीर चईंदा आहिनि, उहा कंहिंजो ॿार आहे। बाप बि सम्झाइनि था कि मां हिन ब्रह्मा तन में प्रवेश कंदो आहे, मुंहिंजो नाम आहे शिव। ईअं न बाबा ईंदा ई न आहिनि, ॻायल बि आहे न, यदा यदा धर्मस्य। हिन समय इहो आहे पतित दुनिया। पावन दुनिया कीअं थींदी आहे इहो सम्झाइणो खपे। बाबा सम्झाईंदा आहिनि, मां ई सदगति दाता आहियां। गंगा नदी खे गति सदगति दाता न चईंदसि। पतित पावन परम पिता परमात्मा ई आहे। उहो हेवनली गॉड फादर आहे न। वो हेवनली गॉड फादर ही स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। जबकि हुननि जी संतान आहियूं त पोइ छो न गॉड फादर खां स्वर्ग जो वरसो मिलणो खपे न। सम्झ जी ॻाल्हि आहे न। दिलवाड़ा मंदिर में बि पूरो यादगार आहे। हेठि तपस्या में वेठा आहियूं, मथे में स्वर्ग जो यादगार। देवी देवता भारत में ई हुया न, जरूर बाप ईंदा ई आहिनि पतितनि खे पावन ठाहिण। चईंदा आहिनि मां कल्प कल्प जे संगम युग ईंदो आहे। संगम युग आहे ऑस्पिशियस युग, जबकि कलयुग जे अंत में ही अची करे सतयुग जी स्थापना कंदो आहे। ये बाप भी सम्झाइनि था। उहा जनम मरण रहित आहिनि। बाबा सभु ॻाल्हियूं वेही करे सम्झाइनि था। बाबा त जनम मरण रहित आहिनि। मनुष्य खे भगवान न चईंदसि। मनुष्य त 84 जन्म वठंदा आहिनि, त उन्हनि खे भगवान खे चईंदसि। भगवान त शरीर अजन्मो जनम मरण खां मुक्त रहण वारो आहे न। तव्हां ॿार ॼाणदा आहियो इहो मृत्यु लोक आहे। सत्य खे चइबो आहे अमर लोक। इहा रौरव नरक आहे न। मनुष्य मात्र सभु हिक ॿिए खे कटदा ई रहंदा आहिनि। भारत ही पावन हुयो जंहिंमें देवी देवताउनि जो राज्य हुयो। बाप ईंदा ई आहिनि पतित दुनिया पतित शरीर में ईंदा आहिनि। जरूर जो पहिरियों सतयुग में आया हूंदा हुननि जी अंतिम जन्म जे तन में बाप ईंदा न। जो पहिरियों सतयुग में आया हूंदा हुननि जे अंतिम जन्म जे तन में बाप ईंदा हूंदा न। गायल भी है न, आत्मा परमात्मा अलग रहे भोकाल पूरो हिसाब थी वियो न। पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म वारा ई हुया। 84 जन्म ही उन्हनि जा चईंदसि न। इस्लामी बौद्धी आदि 84 जन्म थोड़ी वठंदा आहिनि। भारत ही परम पिता परमात्मा जो बर्थ प्लेस आहे।
सभु खंडन खां ऊंच भारत खंड आहे, परंतु हाणे आहे कलयुग। बाप सम्झाईंदा आहिनि उहा आहे अविनाशी वर्ल्ड ड्रामा। बाबा सम्झाईंदा आहिनि कि अविनाशी वर्ल्ड ड्रामा आहे, इनजो कॾहिं बि विनाश न थी सघंदो। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे, त हिन नॉलेज जो ज्ञान, हिन नॉलेज खे ज्ञान प्रदर्शन चक्रधारी थींदा आहिनि। इन नॉलेज खे ॼाणे करे असां सभु प्रदर्शन चक्रधारी ठही वेंदा आहियूं। छोकी असांखे हाणे पूरी सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। कीअं हिते पहिरियों सत्युग ईंदो, पोइ त्रेता, पोइ द्वापर, पोइ कलयुग। हाणे कीअं असां वापसि खां संगम युग ते विश्व महाराजन, विश्व महारानी ठहूं था न, उहो ई चक्रवर्ती महाराजा महारानी ठहींदा न। भारत में जॾहिं देवी देवताउनि जो राज्य हुयो त ॿियो कोई धर्म न हुयो। नए भारत में नई राजधानी देवी देवताउनि जी हुई न। वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी जो राज्य हुयो, उन्हनि ते कोई जीत न पाए सघे। श्री लक्ष्मी, श्री नारायण सॼे विश्व जा मालिक हुयनि। उन्हनि खे विश्व जो मालिक ठाहिण वारो जरूर विश्व जो रचयिता ई हूंदो न। वो आहे परम पिता परमात्मा, गॉड फादर। हिन समय देवी देवताउनि जो नाम निशान ई न आहे। देवी देवताउनि जो सिर्फ़ चित्र रखल आहिनि, परंतु उन्हनि जे ऑक्यूपेशन खे कोई ॼाणंदो ई न आहे। हिन समय गवर्नमेंट में भी कोई ताकत न रही आहे। पंहिंजे धर्म जो ई पतो न आहे। चईंदा आहिनि न, रिलीजन इज माइट। रिलीजन स्थापना करण वारो आहे बाप, उन्हनि खे सर्वशक्तिवान चइबो आहे न। गॉड फादर, फादर बि आहे। पोइ उन्हनि खे नॉलेजफुल चइबो आहे त उहो टीचर बि थी वियो। पोइ उन्हनि खे पतित पावन चइबो आहे त पावन ठाहिण वारो सतगुरु बि थी वियो न। बाबा गॉड फादर भी है। गॉड फादर पिता ही से, उनके सर्वशक्ति बाबा तो पी है। पोइ उन्हनि खे ज्ञान भी आहे त वो टीचर भी आहिनि, त वो पतित पावन आहिनि, त सतगुरु भी आहिनि। उन्हनि खे कोई फादर, उन्हनि जो कोई फादर न आहे। वो सुप्रीम फादर आहे, सुप्रीम टीचर, श्री नॉलेजफुल। ॿियो कोई भी मनुष्य ड्रामा जे आदि मध्य अंत जी नॉलेज खे न ॼाणदा आहिनि। सदगति दाता भी सभिनि जो हिकु ई आहे। उन्हनि जो कोई गुरु न आहे। उहो ई बेहद जो बाप, बेहद जो टीचर, बेहद जो सतगुरु आहे। सदगति दाता वो हिकु ई आहे, उन्हनि जो कोई गुरु न आहे। उहो ई बेहद जो बाप, टीचर, सतगुरु आहे। बाप सम्झाईंदा आहिनि भारत हाणे कंगाल पतित थी वियो आहे। पतित छा इंडिया, माया, रावण। हाणे भारत आसरी राजस्थान आहे। सत्युग में दैवी राजस्थान हुयो, जेके स्वर्ग हेवन चइबो आहे न। भारत ई ऊंच ते ऊंच अविनाशी खंड आहे न। अविनाशी बाप जो ये बर्थ प्लेस आहे। भारत खंड कॾहिं विनाश न पाईंदो। ॿिया सभु खत्म थी वेंदा। त बाप जो ही हिन ड्रामा में पार्ट आहे न। त हिन पतित सृष्टि खे पावन ठाहे करे आदि सनातन धर्म जी स्थापना कंदा आहिनि। शंकर द्वारा अनेक धर्मनि जो विनाश थींदो आहे। ये विनाश कोई अकल्याणकारी न आहे। ये रुद्र ज्ञान यज्ञ आहे, जिसका विनाश वाला प्रज्वलित थी विया न। बाप खे गीता जो रचयिता मां निराकार परम पिता परमात्मा आया न। मनुष्य को श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि। भगवान वास्ते मां तव्हांखे राजयोग तो सिखायां था। राजयोग ई आहे न, ताकि सॼी पुराणी दुनिया जो देह सहित जो कुछ आहे सभिनि जो त्याग करे पंहिंजी बुद्धि में बस हिकु बाबा ई यादि रहे। त बाबा चवनि था इहो अभ्यास करिणो आहे। मां गाइड ठही सभिनि खे वापसि वठी ईंदो आहे न। बाप ई दुखनि सां लिबरेट कंदो आहे। अॼुकल्ह पाए भुक्ति आज़ाद रावण जो राज्य, अॼुकल्ह पाए राम राज्य, परमात्मा बाप जो राज्य। ये बाप ही समझाईंदा आहिनि, कोई मनुष्य न तो समझाए। सभी बाप आत्मा आहिनि। हाणे बाप आत्माउनि सां ॻाल्हाईंदा आहिनि, सम्झंदा आहिनि, समझाईंदा आहिनि। ॿार इहा तव्हांजी इहा प्रवृत्ति महाराज आहे न। भारत में प्योरिटी भी हुई त पीस प्रॉस्पेरिटी भी हुई न।
हाणे प्योरिटी न आहे त पीस बि न आहे, प्रोस्पेरिटी बि न आहे, त मुख्य छा थी प्योरिटी। ये सभु रोगी दुखी थी विया आहिनि हिन समय। हाणे भारत दुखधाम थी वियो आहे, भारत असल में सुखधाम हुयो। हाणे बाप चईंदा आहिनि ॿार मूंसां गॾु योग लॻायो। पहिरियों त निश्चय थियणो खपे कि असां आत्मायूं आहियूं, न कि परमात्मा आहियूं। परमात्मा जी त महिमा ॾाढी भारी आहे। तव्हां बि सत्युग में सभु पवित्र हुयो न, हाणे अपवित्र ठहिया आहियो। ब्राह्मण, देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्रीय वर्ण हूंदा आहिनि। तव्हां हिन 5 वर्णनि खे क्रॉस करे हाणे वरी खां अची करे नए सिर ब्राह्मण ठहिया आहिनि। तव्हां प्रजापिता ब्रह्मा जी औलाद ब्राह्मण आहियो न। आदि देव ब्रह्मा खे कंहिं जन्म ॾिनो, बासे तो मां हिन में प्रवेश करे हिननि जो नाम ब्रह्मा रखंदो, इन्हनि खे एडॉप्ट कंदो आहे न। इहा भाग्यशाली रत आहे न, इन्हनि द्वारा मां तव्हांखे माया ते जीत पाराईंदो आहे। बाक़ी कोई युद्ध आदि जी कोई ॻाल्हि कोन्हे। तव्हां आहियो अहिंसक। हिंसा डबल थींदी आहे, हिकु त काम कटारी जी हिंसा, ॿी थींदी आहे हिक ॿिए खे मारण जी। बाप चईंदा आहिनि इहा काम महाशत्रु आहे, इन्हनि सां आदि मध्य अंत दुख पायो आहे। रावण राज्य द्वापर खां शुरू थींदो आहे, जबकि ब्रह्मा जी राज शुरू थींदी आहे। ये संगम ही सभिनि खां कल्याणकारी आहे। पुठियां त हेठि उतरंदा आहिनि। देवता खां पोइ क्षत्रिय ठहींदा आहिनि, पोइ क्षत्रिय खां वैश्य, पोइ शूद्र वर्ण में ईंदा आहिनि। जो ब्राह्मण धर्म जा हूंदा उहे ई अची करे ब्रह्म कुमार कुमारी ठहींदा। बाप सम्झाईंदा आहिनि भारत जीवन मुक्त हुयो, हाणे जीवन बंदि थी वियो आहे न। बाबा अची करे सेकंड में असांखे जीवन मुक्ति ॾींदा आहिनि। असां जीवन में जींदे रहंदे असांखे कोई बंधन न हुजे, न देह जो बंधन, न देह जे संबंध, पदार्थ, वस्तु, वैभव सभु कुझु यूज कंदे हुए बंधन न हुजे, तॾहिं चईंदासीं जीवन मुक्ति। और सब कुछ हूंदे हुए अगर बंधन वश न देह जो, देह जे संबंध, पदार्थ, वस्तु, वैभव जो अगर असांखे बंधन आहे त हुनखे चईंदासीं जीवन बंद। त हाणे चेक करो, भारत असांखे जीवन मुक्ति ॾिनी कई, चई चयो अथई न सभु कुझु मूंखे ॾेई करे मूंखे यादि करे हलो। त भारत सेकंड में असांखे जीवन मुक्ति ॾेई छॾी न, मुंहिंजे खे तुंहिंजो करे छॾियो। हाणे चेक करो असां बाबा खां इहे जीवन मुक्ति जो वरतो केतिरो वरितो आहे। बाप खां भारत खे कल्प कल्प बेहद सुख जो वरतो मिलंदो आहे न। मुक्ति जीवन मुक्ति जो वरतो मनुष्य मनुष्य खे ॾेई न सघनि, पार वठी वञण वारो हिकु सतगुरु ई आहे। तव्हां विश्व जा रचयिता बाप द्वारा विश्व जा मालिक ठहो था न, बाबा द्वारा। बाप चईंदा आहिनि मां त निष्काम आहियां, ब्रह्मा द्वारा तव्हांखे विश्व जो मालिक ठाहे करे पोइ माता वानप्रस्थ में वञी करे वेंदमि। घायल बि आहे न, दुख में सिमरन सभु करनि, सुख में करे न कयो। हाणे त भक्त हिकु भॻवान खे यादि था करनि कि हिनखे नाम रूप सां बाबा खे सभु आत्मायूं यादि करनि थियूं। चाहे ब्राह्मण परिवार बि या त बाबा के निराकार रूप में याद था करनि, या ब्रह्मा बाबा द्वारा या दादन द्वारा, के न के द्वारा ही, लेकिन जो निराकार रूप में याद कंदा उहो निमित्त हूंदा आहिनि, उहो बाबा जे नज़दीक हूंदा आहिनि। सभु असां चाहे ॿार चाहे अलॻि अलॻि भक्त आत्मायूं बि बाबा के न के नाम रूप सां यादि करनि थियूं। तो सभी बाबा खे यादि था करनि, पोइ सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि। त भॻत कीअं ठहियल, इहो त उल्टो ज्ञान थी वेंदो। असां त सर्वव्यापी न चईंदासीं, लेकिन भक्त अञा ताईं बाबा खे यादि कंदे हुए बि सभु चवनि था सर्वव्यापी आहे। त भॻत कीअं ठहियल, इहो त उल्टो ज्ञान आहे। बाप त सभु सर्वव्यापी आहे त हुननि में बि भॻवान आहे, पोइ भक्ति भॻत कीअं ठहियल, त इहो उल्टो ज्ञान आहे न। बाप त रचयिता मुख वंशावली आहे न। तव्हां आहियो प्रजापिता ब्रह्मा जी मुख वंशावली, उहा ब्राह्मण आहिनि कुख वंशावली, उहा जिस्मानी पंडा आहिनि, तव्हां आहियो रूहानी पंडा।
वो सब जिस्मानी पंडा आहिनि, जिस्मानी ब्राह्मण आहिनि, असांजो रूहानी ब्राह्मण, रूहानी पंडा। अच्छा बाप सब आत्माउनि खे चईंदा आहिनि हाणे तव्हां मूंखे यादि करो। बाप खे थोड़ी भुलिजणो खपे, बाप खे भुलिजो त वरतो कीअं मिलंदो। बाप चईंदा आहिनि मामेकम यादि करो, बाक़ी सब रचना आहिनि उन्हनि सब तव्हांखे वरतो न मिलंदो। अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ ड्रामा जी रात की सुठी रीति जाने करे पाठ वॼाइणो। हाणे असां धणी बाप जा ठहिया आहियूं, कॾहिं आपस में लड़ाई झगड़ो असांखे न करणो। ॿियो आहे बाप गाइड ठही सभिनि खे वठी वञण लाइ आयो आहे। हाणे देर ताईं सभु कुझु भुलिजी हिकु बाप खे यादि करणो आहे असांखे। वरदाना मुंहिंजो बाबा हिन संकल्प द्वारा हर कदम में मदद जो अनुभव करण वारा निश्चय बुद्धि अथव। ड्रामा अनुसार जो पक्का निश्चय बुद्धि है न, दिल में संकल्प करे वेठा आहिनि कि बाप मुंहिंजो माँ बाबा जो, त अहिड़े ॿारनि खे स्वतः ई बाबा जी मदद मिलजे। सिर्फ़ सच्ची दिल सां चओ मुंहिंजो बाबा, त हर कदम में मदद जी अनुभूति थींदी रहंदी आहे। जे ॿारनि जो हिकु बाप सां गॾु अटूट प्यार आहे, उन्हनि खे कोई बि ॻाल्हि रोके न सघंदी। बाप जो प्यार सभु ॻाल्हियुनि खां पार कराए ॾींदो आहे, उहे सदा उड़दा रहंदा आहिनि। स्लोगन आहे सदा बाप जी लाइट माइट जे अंदर रहो त माया असांजे अॻियां ठहरी बि न सघंदी। त माया खे बजाइण जो सही साधन, माया खे बजाइण जी महिनत न करो, तव्हां सदा बाप जे लाइट माइट जे अंदर रहो त माया ईंदी न। त असांखे कहिड़ो पुरुषार्थ करणो, सदा बाप जे लाइट माइट जे अंदर रहण जो पुरुषार्थ करणो। अच्छा ओम शांति।